नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत पारां सिंध में कोरोना जी चौथी लहर सबबि कोरोना जे केसिस में वाध सबबि समूरे सिंध में अॼु खां 8 अगस्त ताईं लॉकडाउन जो ऐलान कयो वियो, जंहिं ते अॼु खिपरो इंतिज़ामिया निंड में सुतल हुई। शाम जो शहरनि खे हिदायत कई आहे त सुभाणे खां सख़्तु लॉकडाउन कयो वेंदो। खिपरो इंतिज़ामिया लाउड स्पीकर ते होका ॾिना ऐं दुकानदारनि खे चयो आहे त सुभाणे जेको बि दुकान खोलींदो उन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। 9/8/2021 ताईं मुकमिल लॉकडाउन रहंदो, जंहिंमें सिर्फ़ सुबुह जो खीर जा दुकान, सब्जी जा गाॾा वग़ैरह दुकान ऐं मेडिकल स्टोर शाम 6 बजे ताईं खुलियल रहंदा। बाक़ी टोटल कारोबार मुकमिल बंदि रहंदो। ही ज़रूरी करे सम्झंदा त हुकुम तहलका SDM साहब आम इतला पब्लिक जे सुधरा पधरो तो कजे त गवर्नमेंट जे तरफां आम इतला कयो वियो आहे त तारीख़ 1/8/2021 खां 9/8/2021 ताईं मुकमिल लॉकडाउन रहंदो, जंहिंमें सिर्फ़ सुबुह जो खीर जा दुकान, सब्जी जा गाॾा वग़ैरह दुकान ऐं मेडिकल स्टोर शाम 6 बजे ताईं खुलियल रहंदा। बाक़ी टोटल कारोबार मुकमिल बंदि रहंदो। जरूरी करे समझना तो हुकुम तहलका। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।